ॿ बिल मूंखे ॾिना। 2 बिल खां पोइ मूंखे हुतां गनी मां कढे छॾियो। मुंहिंजी कणक बि खणी वियो, गोह बि खणी वियो। मुंहिंजे भाउनि वटि सभिनी वटि हुयो त मुंहिंजी रड़ कंहिं बिना ॿुधे। मूंखे मजबूरन हिते अचिणो पियो त मुंहिंजी मदद करे मुंहिंजो मसइलो हल कराए। समारोह खां रिपोर्ट आहे हारी केवल मेंघवाल जो ज़मींदार महरम कोटलियो खिलाफ़ दाहंग नेशनल प्रेस क्लब समारोह ते। ख़बर मूजिब समारोह वेझो गरीब हारी केवल मेंघवाल जो ज़मींदार महरम कोटलियो खिलाफ़ दाहंग कंदे चयो त आउं गुज़िरियल 2 सालनि खां महरम कोटलियो वटि हारपो कंदो आहियां। गुज़िरियल साल जे हिसाब किताब में मूंखे को बि बिलो कोन ॿुधायो। हिकु पर्ची अची हथ में ॾिनी ऐं चयाईं त तोते न कर्ज़ टुटो आहे न ई तुंहिंजी बचत थी आहे, हिसाब बराबरि थी वियो। मूं चयो त बिना टकाबी जे हारी आहियां ऐं ना ई का बीमारी सीमारी ते कॾहिं को खणत कई आहे। मुंहिंजी बचत ते हूंदी त ज़मींदार चयो मूं हिसाब सही कयो आहे, उहो ई हिसाब आहे। आउं अनपढ़ियल आहियां। मूं चयो शायदि हिसाब सही हूंदो। मूं माठ कई। पोइ जॾहिं फुटी पोखी 2,80,00,000 गुज़ारिश जी मुंहिंजी पुठी थी। ज़मींदार महरम कोटलियो जे हिसाब मूजिबि पोखाई जो सभु ख़र्च कढी 20,000 बचत थी। उनजो बि मूंखे को बिलो कोन ॿुधायो। मूं चयो त तव्हांजो हिसाब सही कोन आहे, ऐं हिसाब कराईंदुसि। पोइ वरी कणिक पोखी जंहिंजी खेड़ ॿिज 22-23 जी अधु बोरी 1.5 बोरी यूरिया 10 किलो ज़िंक जो ख़र्च हिन एकड़ ते 1 लख रुपयो कढियो। जॾहिं त कणिक तयारु थी त मुंहिंजे हिसे जी कणिक ऐं बोह सॼो पाण खणी वियो। मूंखे मुंहिंजे बचनि लाइ हिकु दाणो बि कोन ॾिनई। पोइ पछाटा टमाटा पोखराया 1/2 एकड़ 50,000 ख़र्च आयो। मूंखां अधु ख़र्च 25,000 बि वरिताई। चयाईं त हाणे ख़र्च बराबरि आहे, टमाटनि जी रक़म अधो अधु कंदासीं, पंहिंजो हिसो तूं खणिजांइ। उन मां हिकु दफ़ो 5200 रुपया ऐं ॿिए दफ़े 2800 रुपया जा विकिया, जंहिंमां मूंखे 250 ॾिनूं। पोइ महरम कोटलियो चयो त हाणे मुंहिंजी ॿनी में न अचिजांइ, तुंहिंजो हिन फ़सुल में कुझु कोन आहे। मूंखे मुंहिंजी महिनत जो हक़ ॾिनो वञे, मूंखे इंसाफ़ ॾियारियो वञे। रिपोर्ट डॉक्टर हेमलाल वाघाणी, डिवीज़नल ब्यूरो चीफ।